नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ सदर जे भटियुनि जे मेन रोड जी हालत तमामु घणी ख़राब आहे। रोड न हुजण जे करे हिते जे रवासियुनि अचण वञण में ॾाढी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजे थो। हिननि आला अमलदारनि जे इख़्तियारनि खे अपील कई त रोड जो कमु मुकमल करे हिते जे रवासियुनि खे बेचैनी खां बचायो वञे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे ॻोठ लॻे सदर जे भटियुनि में। सदर जे भटियुनि जो जेको मेन रोड आहे उहो इंतिहाई ख़राबु पोज़ीशन आहे उन रोड जी। ऐं हितां जे जेके गुज़रंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ थिए पई। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, घणो टाइम थियो आहे हिन रोड जी हालत ख़राबु आहे? असां साईं अॼु खां वठी जेका पहिरियां खां वठी जेको बि आहे सॼी ज़िंदगी असां वटि माना नागुज़र थी रही आहे। असां ॻोठ जुमू खान उजण में पहिरियां खां वठी असां ॼावा आहियूं त रोड कोन्हे को, ऐं बरसाति वसे थी ऐं ॾाढी तमामु तकलीफ़ आहे। गोॾो सथर पाणी असां माना का बि जेको आहे त तकलीफ़ तमामु घणी आहे। असां अॼु ताईं बि रड़ियूं कंदे कंदे माना मसरूफ़ थिया रहिया आहियूं त का बि गवर्नमेंट असां वटि न पहुती आहे। हाणे हुकूमत खे अपील कहिड़ी पिया कयो? हाणे हुकूमत खे इहा अपील आहे त असां ग़रीब अवाम ॻोठ जुमू खान उजण खे रोड ज़रूरी आहे ऐं वॾी तकलीफ़ आहे। गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी रोड जी मरम्मत हिन जेको यूसी सदर जी भटियुनि खां दड़ो ऐं साईं सदरदीन शाह ॾे बि वञे थो, इहो बि वॾी तकलीफ़ आहे। ऐं असां ॻोठ जुमू खान हुजण खे बि रोड कोन्हे को। ॾिसो त 20 सालनि में रोड असांखे ठही कोन्हे, तरक़ी कमु को बि न थियो आहे। अपील कई आहे? अपील कई आहे। हिते आयो नवाब असां बि आयो, पीर साहब वारनि खे बि जेके आहिनि उन्हनि जेके बि हेठि मथनि खे असां हाणे हिते पीर साहब जूं जेके खटी विया आहिनि साईं रमोहन राजस्थान असां साहब ॿ दफ़ा हिते आयो आहे, हुनखे बंदि कयोसीं कि ठहाराईंदासीं। ठल आसरान 20 साल थी विया आहिनि तक़रीबन रोड ते। जुमो हुजणु आहे, करीमन हुजणु आहे, इलाही बश्क हुजणो आहे, ऐं हितां हे भर में जेको ॻोठ आहे ॿुडल हुजणो, इनखे बि रोड जी सहूलियत कोन्हे। हाणे बि रस्ते में थोरो पाणी भॼी पियो आहे, पाण ॾिसंदा हलो त वॾी मुसीबत आहे, तकलीफ़ आहे। जेकॾहिं मींहुं बरसाति का पए थी अचण वञण में ॾाढी तमामु घणी तकलीफ़ आहे असांखे। कॾहिं ताईं ॻोठ में उजण जा ॻोठ था अचनि। ॻोठ मेरली हुजणु, ॻोठ जुमू खान हुजणु, ॻोठ करीमन हुजणु, ॻोठ इलाही बख़्श हुजणु, ईअं ॻोठ अली बख़्श हुजणु। इन जा ॻोठनि जा जेके रोड आहे तमामु तकलीफ़ वारो गुज़रंदड़ आहे। रोड ते अवाम खे ॾाढी तकलीफ़ थी अचे। गाॾियूं जेके अचनि थियूं गाॾियूं ज़ीरो था वठी अचनि त बि तबाह थी वञनि। दरख़्वास्त वग़ैरह ॾिनी आहे? खोड़ सारियूं दरख़्वास्त मोकिलियूं आहिनि। इहा आहे त महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियनि। पीर जे ॻोठ लॻे सदर जे भटियुनि जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। उन्हनि चयो त रोड जी काफ़ी टाइम खां अची सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। असांखे सख़्तु तकलीफ़ थी थिए हिते डिलीवरी केस ॿिया टिया जेके बि थियनि था तमामु घणी ॾुखियाई थी थिए। हीउ जेको ॻोठ आहे सदर जे भटियुनि जो, हीउ जेको रोड आहे इहो 15 खां 20 ॻोठनि ताईं मुश्तमिल आहे। असां सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां अपील था कयूं त हिन रोड खे ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजूं तकलीफ़ूं दूरि थी वञनि। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़, पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।